शिकारपुर में सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह पारां शहरनि जा मसला हल करण लाइ खुली कचहरी मुनक़िद कई वई। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है रशीद जामड़ो। जी रशीद। जी बिल्कुल, वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हुकूमत शिकारपुर के डिप्टी कमिश्नर ऑफिस में अवैस कादिर शाह जी सूबाई वज़ीर की अगवानी में इतने खुली कचहरी रखी वही है। बता कि ॿुधाए तो शिकारपुर ज़िले के सवन के तादाद में जो शिकायती मानू आहिनि उहे सूबाई वज़ीर वटि दाह खणी पहुची विया आहिनि। मैं तव्हांखे इहो ॿुधायां त हिते सिहत खातो, तलीम खातो, पब्लिक हेल्थ खां अलावा जेके भी हिते ज़िले के अंदर जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि जा मुलाज़िम के ख़िलाफ़ जेके शिकायती आहिनि उन्हनि सूबाई वज़ीर जे अॻियां शिकायतूं पंहिंजूं दर्ज करायूं आहिनि। ऐं तव्हांखे मां वधीक ॿुधायां त कुझु जेके शिकायती हुआ उहे पुलिस के ख़िलाफ़ भी सूबाई वज़ीर अॻियां दाई थिया, जंहिंमें स्टेज ते वेठल असांजे SSP शिकारपुर तनवीर अहमद तुनियो भी मौजूद हो ऐं सूबाई वज़ीर अवैस शाह ऐं मौके ते उन्हनि शिकायतुनि जूं शिकायतूं ॿुधी करे हिते ज़िले जे SSP शिकारपुर तनवीर अहमद तुनियो ऐं ॿिया जेके ज़िले जा जेके आला अमलदार हुआ उन्हनि खे हुकुम जारी करे तुरत अहकामात जारी कया त हिननि जा फिलफोर मसला हल कया वञनि।